नासिम मलिर वेझो गुलशन हदीद में स्कूल जी मास्तरियाणियुनि जूं नाज़ेबा वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल करण वारे केस जो बुख जवाबदार काशिफ शाह खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। टेलीफोन लाइन ते आहे रबनवाज़ मस्तोई। जी रबनवाज़, वधीक तफ़सील आहिनि इन हवाले सां। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधायो 4 महीना अॼु गुलशन हदीद जे निजी स्कूल जे प्रिंसिपल जे मुख़्तलिफ़ औरतुनि सां बदफ़ैली जी वीडियो स्कैंडल जे केस में अहम अॻुवाराई थी आहे। मफ़रूर जवाबदार आहे। 4 महीननि खां पोइ स्टिल टाउन जी जांच पुलिस जवाबदार काशिफ शाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जांच पुलिस जो चवणु आहे त मरकज़ी जवाबदार इरफान मेमण जो रिश्तेदार जेको काशिफ शाह आहे उनखे पिणु गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त काशिफ शाह CCTV मैकेनिक सां गॾिजी करे वीडियो वायरल कई हुई ऐं मरकज़ी जवाबदार इरफान मेमण जांच दौरान पिणु एतराफ़ कयो हो त काशिफ वीडियो वायरल कई हुई। केस में काशिफ शाह जो पिणु नालो शामिल आहे। पुलिस मूजिबि जवाबदार गिरफ़्तार खां बचण लाइ फरार थी वियो हो, जेको जवाबदार खे मलिर मां गिरफ़्तार कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त 4 महीना अॻु हिकु स्कूल जे वीडियोज़ में जेके मास्तरनि सां नाज़िम वीडियो फास्ट वीडियो हुयूं, दर्जन वीडियो साम्हूं आयूं। जे स्कूल जो प्रिंसिपल इरफान जेको औरतुनि खे नौकिरी जा आसरा ॾेई बदख़ली कंदो हो। तव्हांखे ॿुधाईंदो जवाबदार इरफान मेमण ख़िलाफ़ स्टिल टाउन थाणे ते पिणु केस दाख़िल हुयो ऐं जेको मुख्य जवाबदार आहे काशिफ शाह खे पिणु अॼु मलिर मां गिरफ़्तार करे वरितो आहे। जी महिरबानी रबनवाज़, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।